आदमी किन जुगन खां वठी मां ॾिसां थी पई तूं पियो आहे थकी। ओ अटल आदमी किन जुगन खां वठी मां ॾिसां थी पई तूं पियो आहे थकी। अंध सां धुंध सां पंध सां मुंहुं ॾेई पर दिलि शिकस्त न थी, दिलि शिकस्त न थी। असांजे हिन प्रोग्राम जे महिमान ख़ासि साईं हफ़ीज़ कुंबर साहब खे गुज़ारिश आहे तो अचे पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करे। साईं हफ़ीज़ कुंबर साहब। कम्युनिस्ट रहनुमा काज़ी इमदाद साहब, इकबाल साहब, जमील साहब ऐं सफ़ा सूफ़ी पेर खां चोटी ताईं आला लगारी साहब, वो असांजो वरी कुंभार जेको ज़ात मटायो आहे जोगी साहब, हिन कासिम वेठो आहे, कामरेड डमरो वेठो आहे, सभई दोस्त फ़कीर मांझी वेठो आहे। मुंहिंजे ख़्याल में हाणे जीअं सिंध जे बजाए अस्सलाम वालेकुम जो रवाज घणो थी वियो आहे, तो पाण अस्सलाम वालेकुम था चऊं। मुंहिंजी हालात त कावड़ हुई ऐं पोइ वरी उन कावड़ खे डिफ्यूज़ करे छॾियो हरजी ऐं सफ़्तर पंवर। किताब सुठो आहे, ॾाढो सुठो आहे, छपाई बि उन जी सुठी आहे ऐं हुनजी साइज़ ज़बरदस्त आहे, हालात जी सिलेक्शन भली आहे ऐं जेको उनजो कंटेंट आहे सो तमामु ज़बरदस्त आहे। ऑटोबायोग्राफी आहे, हिकिड़ी थींदी आहे बायोग्राफी, ॿिया थींदा आहिनि मैमर्स ऐं टी थींदी आहे ऑटोबायोग्राफी। त ऑटोबायोग्राफी या आत्मकथा जेका हूंदी आहे उन में हिकिड़ो ओपिनियन इहो आहे त सॼो सच असीं नथा लिखी सघूं, टोटल असीं सच नथा लिखी सघूं। मूं इहो ऑटोबायोग्राफी लिखणु शुरू कई त मूंखे कंहिं चयो त ऑटोबायोग्राफी आख़िरी किताब हूंदो आहे, उन खां माण्हू मरी वेंदो आहे त मूं हथु कढी छॾिया। ऐं 52-53 किस्तूं आहियूं मुंहिंजो, हाणे मरंदो केरु, कोविड जी सीज़न लॻी पई आहे, मथां वरी ऑटोग्राफी लिखां, ऑटोबायोग्राफी लिखां, भेण कमु केतिरी थी वेंदो। हिकिड़ो ओपिनियन इहो आहे त ऑटोबायोग्राफी में टोटल सच नथो लिखी सघिजे। उनजो सबबु ई आहे त ज़िंदगी जा केतिरा ई पासा आहिनि जेके असीं बयानु नथा करे सघूं। मिसाल तौरु माण्हू जी जिन्सी ज़िंदगी आहे, अवां कंहिं बि ऑटोबायोग्राफी में जिन्सी ज़िंदगी घटि पढ़ी हूंदी, नंबर 1। नंबर 2 त ऑटोबायोग्राफी जेका आहे उहो लिखण ताईं माण्हू जी एज एतिरी थी वेंदी आहे जो उन माण्हू खे वेसर थी वेंदी आहे, वाक़िया तमामु घणा विसरी वेंदा आहिनि। उनखे बार बार जेकॾहिं लिखिजे त ऑटोबायोग्राफी तमामु वॾो कमु आहे, तमामु घणो कमु आहे। उन करे चयो वियो आहे त हिकिड़ो ॿियो ओपिनियन इहो आहे त ऑटोबायोग्राफी जेका आहे कूड़ ॻाल्हाइण जो, कूड़ लिखण जो बहितरीनु ज़रियो बि आहे, पर हिन किताब ते असीं इहा शइ अप्लाई नथा करे सघूं। ऐं असांजे क्लास जी जेका ऑटोबायोग्राफी आहे उनखे ऑटोबायोग्राफी जे बजाए ऐं डेथ ग्राफी चवंदो आहे। इट इज़ अ डेथ ग्राफी। माण्हू खे सेखारियो वेंदो आहे तूं नीच आहीं, जीअं औरत खे सेखारियो वेंदो आहे तूं औरत आहीं, सुबुह शाम ॿिपर राति औरत खे इहो सेखारियो वेंदो आहे बाबा तूं औरत आहीं, औरत आहीं, औरत आहीं। तीअं जेको तबक़ाती समाज आहे उन में माण्हू खे सेखारियो वेंदो आहे तूं नीच आहीं, तूं ऊचो आहीं, तूं वॾो आहीं, तूं नंढो आहीं। ऐं उहा डिस्क्रिमिनेशन रुगो ज़ात ताईं नथी हुजे, पर उहो मुख़्तलिफ़ शोबनि में थी हुजे। अदब में बि अचो थी वञे, उहा सियासत में बि उहा अचो थी वञे, एजुकेशन में बि उहा अचो थी वञे। मेघवाड़ जो ॿार आहे उनखे पोइ बेंच ते वेहणो आहे, रईस जो ॿार आहे, बोतार जो ॿार आहे, उनखे अॻे बेंच ते मास्टर खे वेहारणो आहे। ही ऑटोबायोग्राफी पढ़ंदे मूंखे लॻो त ही मुंहिंजी ऑटोबायोग्राफी आहे। अवां मां घणनि खे इहो लॻंदो
त इहो अव्हांजो ई अहवालु आहे। नाला चेंज आहिनि, लोकेशन चेंज आहे, मुल्क अलॻि आहे, पर दर्द, इमोशंस, तकलीफ़ूं, अज़ाब उहे साॻिया आहिनि। हाणे हिते आउं पंहिंजी लाइफ कोन थो ॿुधायां, मूं 50-55 किस्तूं लिखियूं आहिनि, उहा पढ़ियूं हूंदियूं। त इहो अज़ाब रुगो हिंदुस्तान जो न आहे, हिते किन काफ़ी दोस्तनि चयो असांजे समाज जो बि इहो अज़ाब आहे। असीं ही हालार साहब वारा वेठा आहिनि, सूफ़ी बूफ़ी वेठा आहिनि, असीं चवंदा आहियूं बाबा सिंध सूफ़ियुनि जी धरती आहे, हेतिरियूं दरगाहूं आहिनि, फलाण फलाण, इहो ठीकु आहे, पंहिंजी जॻह ते मज़ो पियो अचे, फर्स्ट क्लास ॻायूं वेठा, इहो ज़बरदस्त। पर अव्हांखे तारीख़ी तौरु ख़बर आहे त डिस्क्रिमिनेशन हिते केतिरी हुई ऐं कीअं हुई। मिसाल तौरु जॾहिं अर्बन हमिलो कयो त राजा ॾाहिर त वियो, उन खां पोइ अर्बन जो जॾहिं कब्ज़ो थियो तॾहिं सिंध जे ब्राह्मणनि अर्बन खे चयो त जेके कानून मनुस्मृति वारा अछूतनि ते लागू थियनि था उहे कंटिन्यू करियो। अछूतनि ते कानून कहिड़ा? इहो ई मनुस्मृति पढ़ो, सुबुह जो या ॿिनि पहिरनि जो निकिरणो न आहे, गीता जो पाठ या वेद उहे ॿुधी वञे त उन अछूत खे जेको कननि में शीओ विझणो आहे, इन खां ख़तरनाक हिकिड़ियूं शयूं एसि ताईं जो अछूत छोकिरी खे पाक थियण लाइ ब्राह्मण सां जिन्सी अमल बि करिणो पवंदो आहे, इहो बि हुन में लिखियो पियो। इहे सभु शयूं लिखियलु हुयूं। हाणे 47 में खणी लकीर अची वई, उहा पंहिंजी जॻह ते, पर समाज त साॻियूं हो, ज़ातियूं साॻियूं हुयूं, मज़हब साॻिया हुआ, ऐं उहो फ़र्क़ु हिते हो। शायदि अव्हां मां घणनि खे इहा ॻाल्हि यादि हुजे त 71 खां अॻु में थरपारकर में कहिड़ी हालत हुई, आहे कंहिंखे यादि? जामी साहब, थरपारकर में इहा हालत हुई जो कोली, भील, मेघवाड़, वजीर, ये हिंदू जेके बि आहिनि, उन्हनि खे घर में खट ते सुम्हण जी इजाज़त न हुई। थरपारकर में अछो कपिड़ो पाइण जी इजाज़त न हुई, घोड़े ते चढ़ण जी इजाज़त न हुई। जेकॾहिं अछूत, मेघवाड़, कोली, भील, वजीर, कुंभार ही जेको वञे पियो ज़ाल सां गॾु, त उन औरत पंहिंजी घरवारी खे 3 एकड़ अॻियां हलणो हूंदो, पुठियां हुनजो मुड़ुसु ईंदो, जा खूह अलॻि हूंदा हुआ। उन खूह ते जेको अछूतनि जो खूह हूंदो हो, उन ते हिन जी ढगे जी या इन जी खोपड़ी रखियलु हूंदी, जंहिंमां ख़बर पवे त ही अछूतनि जो खूह आहे। उहा ॿी ॻाल्हि आहे त मेघवाड़, कोली, भील जो जेको खीर ज़बरदस्त हूंदो, उहो खीर जेको हूंदो सोढे साहिब खे पहुचंदो हो, पहुचाइणो आहे हर सूरत। इहे शयूं हुयूं, पर वक़्त सां गॾु इहे शयूं गुम थियणियूं आहिनि ऐं थींदियूं। ही डिस्क्रिमिनेशन जेका हुई, ही तफ़रीक़ जेका हुई, इहा ऑलरेडी हिंदुस्तान जे समाज में मज़हबी बुनियादनि ते बि हुई, अक़ीदे जे बुनियादनि ते बि हुई, वर्णनि जे बुनियाद ते बि हुई, ऐं उहो मुसलमान हमले आवरनि खां पोइ वधीक तेज़ थी। अच्छा, मुसलमान हमले आवरनि खां ॾिसो, हिंदुस्तान जे समाज में ज़ात जेका आहे, लफ़्ज़ ज़ात इहा हुई कोन, वर्ण चवंदा, वर्ण। ज़ात जेका आई हुई अल्हम्दुलिल्लाह, ही यूरोप वारा जेके तरक़ी याफ़्ता, तरक़ी पसंद जेके आहिनि, जमहूरियत जा आलम बरदार, कम्यूनिज़म जा आलम बरदार, उन्हनि आंदी कास्ट। कास्ट वर्ड ई पोर्चुगीज़ जो आहे, पोर्चुगाली वर्ड आहे, न त हिते असां वटि कास्ट इस्तेमालु न थींदो।
मुसलमान जॾहिं तुर्क हिते आया उन्हनि हिकमरानी कई त हुननि इहो नथे ॾिठो त भई हीअ जेके शेड्यूल कास्ट आहिनि, हीअ जेके अछूत आहिनि, हीअ ब्राह्मण आहिनि, उहो हुननि नथे ॾिठो। तमामु वॾा जमहूरी माण्हू हुआ, जमहूरियत पसंदि हुआ, उन्हनि चवंदा सभिनी खे क़तलु करियो। अल्तमश खे उलमा हज़रात जेके हुआ उन्हनि वञी गुज़ारिश कई त जेके बि हिते हिंदू आहिनि उन्हनि खे क़तलु करियो, जान छॾायो। त हुन चयो भई एतिरो त मूं वटि तलवारूं ई कोन्हे जो हिननि खे क़तलु करियां। इहो हलंदे किसो अकबर ताईं पहुतो ऐं अकबर हू जेका हिंदुस्तान में डिस्क्रिमिनेशन हुई, ऊच नीच वारी जेका हिंदुनि जे अंदरि हुई, उन खे टच न कयो। हुन ख़ुदि खे ऊची ज़ात जा जेके हिंदू हुआ उन्हनि सां गॾियो, छाकाणि उहे हिकमरान तबिके जा हुआ। अकबर जे घर में का मेघवाड़ी थोरी हुई, का कोलण भीलण, का कुंभारी थोरी। हुन सोढियूं हथु कयो, छाकाणि तो राजपूत हुआ, तलवार जा धणी हुआ। कंहिं हद ताईं इहा ॻाल्हि ठीकु हुई, थोरा घणी इहा ॻाल्हि ठीकु हुई। त हुन सुलह कुल वारी जॻह ॻाल्हि त कई, उहा ठीकु हुई। उन खां पोइ वरी औरंगज़ेब साहिबु आयो, औरंगज़ेब साहिबु भींग करे छॾी। ऐं औरंगज़ेब वटि रुगो इहा तफ़रीक़ हिंदुनि वारी न हुई, हुन वटि फ़िरके वाराना तफ़रीक़ हुई। हुन गुजरात जे शियनि जो ऑपरेशन कयो, जंहिंमें लख शिया हुन मारे छॾिया। हाणे इहो जेको समाज हो उहो हलंदे हलंदे अंग्रेज़ दौर ताईं पहुतो। ऐं जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त उन्हनि कास्ट सिस्टम जेको इंट्रोड्यूस करायो, उन में कास्ट लिखी हिकिड़ा शेड्यूल कास्ट हुआ, शेड्यूल कास्ट वर्ड ई कोन हो असां। ऐं पोइ हुननि इहो इस्तेमालु कीअं कयो, जेका बल्दियाती इलेक्शनूं आहिनि उन में उन्हनि इस्तेमालु कयो। जॾहिं बल्दियाती इलेक्शनूं अॼु बि ॾिसो त जेको बि डिक्टेटर अचे थो, जेको ही जेको फाशिस्ट अचे थो, जेको परवेज़ मुशर्रफ ऐं ज़ियाउल अचे थो, उहो पहिरीं ज़ोर ॾींदो ई बल्दियाती इलेक्शन ते आहे, जीअं माण्हू ज़ात पात में विराइजी वञनि। ऐं इन बुनियाद ते थींदो। हिकिड़े तरफ़ इहो ज़ात पात हुई, ॿिए तरफ़ अंग्रेज़नि मज़हब खे इस्तेमालु कयो। ऐं जना साहब अची वियो मैदान ते, मुसलमाननि ॾांहुं हक़ खपनि। ऐं जना साहब ते असीं ॻाल्हाए कोन था सघूं, ज़बरदस्त हो, फर्स्ट क्लास हो, पाकिस्तान ज़िंदाबाद था चऊं। पर इहा ॿिनि क़िस्मनि जूं जेके डिस्क्रिमिनेशन्स हुयूं, इन खे तक़वियत जेको सो ॾिनी हुई कॉलोनियल दौर। इमदाद काज़ी साहब मूंखे करेक्ट करे त इहो जेको कॉलोनियल दौर हो, उनखे मार्क्स जस्टिफाई कयो। जस्टिफाई छो कयो? जस्टिफाई इन करे कयो हो त हिंदुस्तान इन ज़ात पात जे चकर में अची जुमूद जो शिकार थी वियो हो। तंहिं करे हुन चयो हो त कॉलोनाइज़ेशन जेका आहे उहो इन जुमूद खे तोड़ींदी, ऐं कंहिं हद ताईं उहो तोड़ियो बि सही। अच्छा, पोइ छा थियो? पोइ थी वियो पाकिस्तान। इन विच में हिकिड़ी तहरीक जेका हली हुई हिंदुस्तान में, अम्बेडकर साहब वॾे स्केल ते उहा तहरीक हुई। ऐं हू कांग्रेस सां कोन ठहंदो, गांधी बि उन सां मिड़े हू रांदि करे वियो हलो। पर हिंदुस्तान जे दिलतनि सां जेका रांदि अम्बेडकर कई, अहिड़े कंहिं कोन कई। सभिनी हिंदुनि खे खणी, बाबा अमी दिलत आयो, हीअं था करियूं, हूं था करियूं, क़ाइदे आज़म सां गॾिजूं था। ऐं सभु गांधी खे ब्लैकमेल करे, कांग्रेस खे ब्लैकमेल करे, आख़िर में पाण हलियो वियो, ॿुध थी हलियो। भाई तूं जेकॾहिं दिलत आहे न, दिलत रहो न। ऐं उन खां पोइ दिलत तहरीक जेका हुई, उन जी ज़रे घटि चेल उहा अची बि थी। अच्छा, इन तहरीक जो ज़ोर जेको हो सो हो उत्तर हिंदुस्तान में। साउथ में धू वेठा आहिनि, ही असांजा भील वेठा आहिनि, कोली वेठा आहिनि, परियां हलिया वञो श्रीलंका ताईं।
ये सब मेघवाड़ वेठा आहिनि, पंहिंजा माइट कमरे डमरे वारा ये वेठा आहिनि। हिन जो ज़ोर जेको हो, ब्राह्मण जो ज़ोर जेको हो, उहो घणो हो ई हिते। कॉलोनाइज़ेशन में थोरो इहो थियो, एजुकेशन अची वियो, ऐं एजुकेशन जी त माण्हू खे आज़ादु करे थी। जी हिन किताब मंझि हिन किताब जो राइटर जेको आहे त हिननि पढ़णु शुरू कयो। नेहरू एतिरो मजबूर थियो जो जेके उते रिफॉर्मेशन एजुकेशन जा आया, उन में बि एतिरो मजबूर थियो हो जो हुन जेके शेड्यूल कास्ट जा ॿार हुआ, जेके अछूत हुआ वीचारा, उन्हनि जे ॿारनि लाइ चयईं त बाबा भले हिन खे स्कूल में दाख़िला बाख़िला मिलणु ॾियो, पर इहे बेंच ते न वेंदा, बेंच ते न वेंदा, जी हिन में शयूं आहिनि बदिलियूं अथव। त इहो किस्सो आहे पुराणो, इन खे तारीख़ी पस मंज़र में ॾिसणु घुरिजे। ऐं तारीख़ फ़क़ति इहा न आहे जेके मोरख था लिखनि, हिकिड़ा दरबारी मोरख था लिखनि, हिकिड़ा जेके आज़ादु ऐं गैर जानिबदार मोरख था लिखनि, ऐं हिकिड़ा उहे माण्हू आहिनि जेके मार्क्सी नुक़्ते नज़र सां तारीख़ लिखनि था। त उन में ही किताब अचे थो। ऑटोबायोग्राफी आहे, पर ऑटोबायोग्राफी जेका हूंदी आहे या बायोग्राफी हूंदी आहे, उहो ख़ुदि तारीख़ जो हिसो बि थी सघे थी। अवां तारीख़ जी जेका तारीख़ नवेसी कंदा, तारीख़ जॾहिं लिखंदा, त अव्हांखे ही किताब अॻियां रखणा पवंदा त माण्हुनि जा जज़्बात कहिड़ा हुआ, क्लास कीअं हो, माण्हू रोज़ानी ज़िंदगी कीअं गुज़ारींदा हुआ, माण्हुनि सां तहसुब कहिड़ा हुआ, माण्हुनि सां हसद कहिड़ा हुआ, माण्हुनि सां बुग़ज़ कहिड़ा हुआ, माण्हुनि सां जेकी ज़िंदगी जेका ज़रे घटि ज़िंदगी हुई न, माइनस जेका असां ज़िंदगी उहा कीअं गुज़ारींदा हुआ। तंहिं करे ही किताब जेके आहे से असांखे हिंदुस्तान जी हिकु उन ई तारीख़ जो पतो ॾियनि था जेका तारीख़ आहे डिस्क्रिमिनेशन, जेका तारीख़ आहे मज़हबी मतभेद जी, जेका तारीख़ आहे तबक़ाती मतभेद जी। हाणे त अल्हम्दुलिल्लाह होॾां घणेई थी विया आहिनि, इहे परियां जेके इहे दिलि ते न हाणे जूता बि हणनि ब्राह्मणनि खे को मसइलो ई कोन्हे। हेॾां साउथ में उते हुकूमतूं क़ाइमु करे वेठा आहिनि। अॻे जेको सो ब्राह्मण उहो अॻे अछूत जेको सो नॉर्थ में जेको शाम जो निकिरी कोन सघंदा हुआ, हाणे वरी होॾां साउथ में जेको सो ब्राह्मण निकिरी वेंदा। इहे सभु प्लान उहे वठनि पिया, उन्हनि जूं हुकूमतूं थी वियूं आहिनि, ऐं उन्हनि जो लिटरेचर बि अची वियो आहे, लिटरेचर अलॻि अची वियो आहे। दिस इज़ द पार्ट ऑफ दिलत लिटरेचर जेको 1960 खां पोइ आयो, वॾे पैमाने ते आयो, ऐं उन में जेको कुझु आहे हिंदुस्तान जी शक्ल आहे जेका उहा असांखे नज़र थी अचे। सिंध में भई इहा सूरत हाल रही आहे कंहिं हद तक, पर जिन समाजी तब्दीली जेका आई आहे उन में थोरो रिलीफ मिलियो आहे माण्हुनि खे। आउं कॉलेज जो टीचर आहियां, मूं वटि कोहली शागिर्द बि आहिनि, भील शागिर्द बि आहिनि, मेघवाड़ शागिर्द बि आहिनि। हिन जी ज़ात कहिड़ी, वाल्मीकि, उन कम्यूनिटी जा माण्हू आहिनि, क्रिश्चन्स बि आहिनि, ही बि आहिनि, उहे सभु वञी साॻी बेंच ते वेहनि था। पर इतफ़ाक़ सां इतफ़ाक़ इहो थियो आहे जो सिंध में कुझु ॾींहंनि खां पोइ वरी हिकिड़ी दिलत तहरीक अची मैदान ते लथी। छो लथी, कीअं लथी? भई हिते त थोरा घणो मिड़ई किसो हलियो पियो न, असीं मिड़े भाउ आहियूं, सभु पाण में करे वेठा आहियूं। अव्हांजा पंहिंजा तज़ाद जेके अंदरूनी आहिनि उन्हनि खे बि सॉल्व करियो। हीअ जेका मुलायत जेका आहे उनखे छॾियो, बाक़ी हीअ जेको मंज़र आहे हीअ इन खे ॾिसो, इन में कहिड़ी डिस्क्रिमिनेशन आहे, कोन हुई। पर अलाही किथां जेको सो अची वई बाबा दिलत 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 दिलत। अव्हां कॾहिं इन ॻाल्हि ते गौर कयो आहे इहो छा हो, छा आहे? रियासत इहो त चाहियो, रियासत ख़ुदि खे पाक करण जी जेका कोशिशि कई, उन में इहो त चए थी वाणिया वाणिया जेके आहिनि ऊची ज़ात वारा, इन्हनि जूं छोकिरियूं वोकिरियूं खणाए हिननि जी जान छॾायूं, हिननि खे भॼायूं।
बाक़ी ही जेके वेठा आहिनि कोली भील इहे त आहिनि घणा। हाणे इन्हनि खे छा करियूं? वाणिया थोरा आहिनि, दीवान थोरा आहिनि। वाणियूं लफ़्ज़ सारी आऊं इस्तेमालु न करण खां अवॉइड कंदो आहियां। दीवान जेके आहिनि महेश्वरी आहिनि या लुहाणा आहिनि, इहे त आहिनि थोरा। के सखर में आहिनि, के एॾा मिठीडा आहिनि, के कीअं आहिनि, भले थोरा आहिनि। ही जेके आहिनि, ही राधा वारा जेके आहिनि, इहे त आहिनि घणा। इन्हनि मां जानकी छॾायूं त हुननि फ़ैसिलो इहो कयो त इन्हनि जी आइडेंटिटी ख़तमु करियो, जो अॻिते उहो हिंदू न सघायो। ऐं ही लहरनि त लॻी विया। अरे बाबा, हिंदू मज़हब त न आहे। छा थो थिए? उहे ते थोरो हा, अव्हांखे ख़बर आहे त हिंदू मज़हब न आहे। हिंदू हिकिड़ी जोग्राफिकल एंटिटी आहे। हिंद भाई, अव्हां लफ़्ज़ हिंदू जी तारीख़ पढ़ो त हिंदू लफ़्ज़ जी तारीख़ 1000 सालनि जी आहे या 800 सालनि जी आहे। ईराननि नालो ॾिनो भारत खे हिंदुस्तान। हिंदुस्तान वाव न आहे हुन में। हिंद माना कारो, हिंदुस्तान माना कारनि जो मुल्क। ईरानी हुआ गोरा चिट्टा। जॾहिं हिते हमला कयूं त माण्हुनि खे ॾिठो ईअं असां वारा रंग जेके हुआ, प्रेम वारा रंग, इहे सभु सॼी संगत वारा रंग जेके, त हुननि चयो हिंदुस्तान। सैदी जो जेको शहर आहे उन में लफ़्ज़ हिंद आहे। ऐं इहो अरबी जो लफ़्ज़ आहे जेको ईरान मंझि इन में फारसी मंझि अची वियो। बखाल हिंदोश बख्शम समर कंदो बुखारा अगरा तुर्क शिराजी बेदस्तार दिले मारा बखाल हिंदोश हिंदुश समर कंदो बुखारा रा। जेकॾहिं हू महबूब मुंहिंजी दिलि रखे त आऊं हुन जे कारे तिर तां समरकंद ऐं बुखारा जी रियासत कुर्बान करे छॾियां। हाणे हिते वारी संगत त इहो ॾिठो ई कोन त भाई ही ख़ुदि जंहिंखे अवी हिंदुज़म था चओ, उहो ख़ुदि सनातन धर्म जी हिकिड़ी शाख आहे या सनातन धर्म जी हिकिड़ी शक्ल आहे। थोरियूं देवता देवियूं वग़ैरह वग़ैरह अॻिते पोइ थियल आहिनि, बाक़ी साॻियूं आहे। इन विच में अची मनु समर्थी जेको जो कुझु कयो हुयो उनखे माइनस करियो, पर ही ख़ुदि सनातन धर्म जी हिकिड़ी शक्ल हुई जंहिंखे असीं हिंदू मत था चऊं। जॾहिं त हिंदू लफ़्ज़ अवी 1000 सालनि में 1000 साल अॻु जी तारीख़ आहे। इन खां अॻु में छा हो? एकोली मेघवाड़ चमार इहे सभु वेठा। अच्छा, ॿी ॻाल्हि मूंखे चवणी हुई, इहो हालात थो ॿुधाए त हिंदुस्तान में ई ज़ात पात जो अहिड़ो सिस्टम ख़तरनाक हद ताईं हो जो असांजा सूफ़ी शाइर बि इन जे वर चढ़ी विया। हिते थिया मुस्लमान सूफ़ी, होॾां असीं चवंदासीं भक्ति तहरीक वारा। भक्ति तहरीक जूं ॿ जेके से मूवमेंट्स हलियूं हुयूं, जंहिंमें पोइ जेका भक्ति तहरीक हुई उन में पंहिंजा सूरदास वारा हुआ, हे कबीर भगत वारा हुआ, ऐं ॿियो हिकिड़ो मुस्लमान मलक मोहम्मद जायसी, उहो भक्ति तहरीक जो शाइर हो। त एतिरा इहे तस्वर ज़ात पात जी डिस्क्रिमिनेशन जा एतिरा तस्वर हावी थी विया हुआ जो उन्हनि भगतनि जे जेके ज़बरदस्त इंसानियत जो जेके पैगाम ॾेई रहिया हुआ, उन्हनि भगतनि जे मग़ज़ मां बि इहे तस्वर न निकिरी सघिया। तंहिं करे कबीर भगत जा अहिड़ा शेर आहिनि, चमार के घर चंदन गया नित नित टांगे चाम, चंदन बेचारा क्या करे पड़ा नीच से काम। इहो कबीर भगत जो आहे। ख़ैर, पोइ इहा भक्ति तहरीक अहिड़ी हुई जंहिं समाज में हिकिड़ी ऑक्सीजन ॾिनी अथई ऐं वेदांत। उन खां पोइ असांजा वरी सूफ़ी मुस्लमान आया, उन्हनि थोरा थको इहो कमु कयो ऐं अहिड़े नमूने कुझु ऑक्सीजन माण्हुनि खे मिली त बाबा मज़हब वारी जेका तफ़रीक़ आहे हिनखे छॾियो। ख़ैर, ॻाल्हि डिघी थी वई। ऐं हाला लगारी खे वधीक कुझु कोन थो चवां मुबारक ॾियण खां सवाइ।
ऐं ॾाढो मज़ो आयो मूंखे हिते काफ़ी दोस्तनि सां घणनि ॾींहंनि खां पोइ मुलाक़ात बि थी वई ऐं हिन किताब छपाइण ते उनखे मुबारक हुजे। तर्जुमो जेको आहे सो माना लिटरेचर जी हिकिड़ी अहम शाख ऐं ब्रांच आहे। तर्जुमे सां असांजो कल्चरल एक्सचेंज थींदो आहे। असीं ॿी दुनिया खे पढ़ी सघंदा आहियूं, ॿियनि माण्हुनि सां मिली सघंदा आहियूं। यूरोप जी जेका सुजागी हुई उन में तर्जुमे वॾो कमु कयो। जेको लातीनी लिटरेचर हो, जेको ग्रीक लिटरेचर हो, उहो मक़ामी ॿोलियुनि में जॾहिं आयो ऐं ॿियो हुतां वरी स्पेन में जेके अरब आया उन्हनि वरी उन लिटरेचर खे जेको ट्रांसलेशन कयो त उन खां पोइ उहो आवाम ताईं जॾहिं पहुतो त हिकिड़ी सुजागी जी लहर उहा उथी यूरोप में ऐं उन खां पोइ रेनेसां आई। मुंहिंजो इहो ख़्यालु आहे त सिंध में तर्जुमे जो जेको कमु आहे उहो वॾे पैमाने ते थियणु घुरिजे। हिंदुस्तान में जेको असीं जदीद लिटरेचर था ॾिसूं उन्हनि जे पुठियां तर्जुमो आहे। जेको उर्दू लिटरेचर था ॾिसो त इहो यूरोप जो जेको लिटरेचर हो उहो तुर्की जी मार्फत हिंदुस्तान पहुतो, पोइ हिते हिननि जेको ट्रांसलेट उन्हनि कयो। तंहिं करे तर्जुमे जी वॾी अहमियत आहे ऐं हीअ सुहिणी ॿोली में तर्जुमो थियल आहे। हालार जी ॿोली सुहिणी आहे, ज़बरदस्त ॿोली आहे। मूं हिन मां चुकूं करण जी भरपूर कोशिशि कई पर आउं कोन कढी सघियुसि, मूंखे शिकस्त ॾेई हुई। हरजी साहिब जे उन ते हरजी साहिब जा जेके ॿ अख लिखियल आहिनि उहे डिटेल्ड आहिनि ऐं उन में अव्हांखे मतिलबु जेके मनु समृद्धि वारा कानून वानून इहे सभु आहिनि, उन मां अव्हांखे इहा ख़बर पवंदी। अहिड़ा प्रोग्राम थियणु घुरिजे। मूंखे ख़ुशी आहे पहिरीं त मूंखे इहा हिननि हालात ते कावड़ त मुंहिंजे मीरपुर ख़ासि में प्रोग्राम छो कयो आहे, हैदराबाद में अचिया। पर हाणे आउं उन राय जो आहियां त अहिड़ा प्रोग्राम असांखे हर शहर में करणु घुरिजे। हिकिड़े शहर जी मोनोपाली छो हुजे? माना प्रोग्राम जेको हैदराबाद वारा त हैदराबाद में कंदा आहियूं, जेको बचे न हीअ अहिड़ा प्रोग्राम मीरपुर में थियणु घुरिजनि, मीरवा में थियणु घुरिजनि, जमशाबाद में थियणु घुरिजनि। ईअं असांजी तरबियत ईअं ई थींदी। सामारे में थियणु घुरिजे। डामरोमल वेठो आहे, ऐं हीअ प्रोग्राम करियो न हिते, सामारे में प्रोग्राम करियो। माण्हू माना हिननि विहकनि खां, हिननि निशस्तनि खां सिकी विया आहिनि। नतीजे में छा थियो आहे ॾिसी रहिया आहियो। अलहमदिल्ला हाणे आउं अच्छी टोपी त कोन थो ॻाल्हायां ख़ैर त ऐं तव्हां ऑर्गेनाइज़र्स खे, हरजी साहिब खे, हालार खे, प्रेम खे, सफ़्तर खे, ॿियनि सभिनी दोस्तनि खे मुबारकबाद थो ॾियां। हिन किताब खे पढ़ो, वर पढ़ो ऐं ऑटोबायोग्राफीज़ पढ़ो। उन मां अव्हांखे ख़बर पवंदी त कम्यूनिटीज़ छा आहिनि, मतभेद छा आहे ऐं ॿियनि क़ौमुनि वटि छा पियो थिए। तव्हांजी नवाज़िश, महिरबानी जो मूंखे। थैंक यू।